ज़िले ٿرپارڪر जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी में वहीरो खन सरकारी मुलाजम ड्यूटियूं करण बदिरां टेक्सियूं हलाए रहिया आहिनि, पर वास्तेदार खाते वारा मीडिया में बार बार खबरूं अचण बावजूद को कदम खणण लाइ तयार न आहिनि। जॾहिं त सरकारी ड्राइवरन जा प्राइवेट ड्राइवरन सां मुसाफ़िरनि खे खणण ऐं किरायनि वारनि मामलनि ते झेड़ा झगड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन सिलसिले में प्राइवेट ड्राइवरन जो चवणु आहे त मिठी में एजुकेशन ऐं बिल्डिंग खाते समेत टाउन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जा वहीरो खन सरकारी मुलाज़म, जिन में मोहन मेघवाड़, नंदलाल सूटड़, आलम संक्रासी, शाहिद खोसो ऐं ॿिया शामिल आहिनि, इहे पंहिंजनि खातनि जे ऑफिसनि में ड्यूटियूं करण बदिरां शहर में सॼो ॾींहुं किराए ते टैक्सियूं हलाइण में पूरा आहिनि। इन्हनि असांजी रोज़ी ते लत ॾेई छॾी आहे। मुसाफ़िरनि खे खणण ऐं किरायनि वारनि मामलनि ते इहे असां सां हर रोज़ झेड़ा झगड़ा कंदा रहंदा आहिनि। असां दांह ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं, हिते केर बि असांजी ॿुधण वारो कोन्हे। ड्राइवर डिप्टी कमिश्नर ٿرپارڪر समेत वास्तेदार खाते जे ऑफिसरनि खां मुतालबो कयो त मज़कूरा सरकारी मुलाज़मनि खे ड्यूटियुनि जा पाबंद बणाए असांजे सिर तां इहो नज़लो टारियो वञे, जीअं असां आराम सां पंहिंजी रोज़ी रोटी करे सघूं, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।